आबादगार भाइरो साइंसदाननि जी तहक़ीक़ मुताबिक़ असांजे बनियन में ॿिए दर्जे वारनि जुज़नि मिसाल कैल्शियम जी का खोट न आहे। हक़ीक़त में मैग्नीशियम जी भी खोट न आहे। अलबत्ता सोडियम जी घणाई जे करे मैग्नीशियम जो तनासुब मुतासिर थिए थो ऐं किन किन जायुनि ते बूटे में खोट ज़ाहिर थिए थी। बाक़ी अॼुकल्ह असांजे बनियन में सल्फर गदनब जी खोट वाक़ई आहे। आबादगार भाइरो मुख्य जुज़न जे मथी हालत खे नज़र में रखंदे साइंसदाननि खुर्द जुज़न अज्ज़ाए सगीरा तरफ़ तहक़ीक़ जो दायरो वसी कयो आहे। मुल्क में तदरीसी इदारनि ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम ऐं तहक़ीक़ी इदारा पाकिस्तान जे महा तहक़ीक़ाती इदारे ऐं पाकिस्तान ज़रई तहक़ीक़ाती इदारे PARC जे मातहत नेशनल एग्रीकल्चर रिसर्च सेंटर NARC इस्लामाबाद सां गॾोगॾु ज़रई तहक़ीक़ाती इदारे सिंध टंडोजाम ऐं उन जे मातहत कम कंदड़ इदारनि ऐं शोबनि चांवरनि जे तहक़ीक़ाती इदारे डोगरी, कणिक जे तहक़ीक़ाती इदारे सकरंड ऐं मेवनि भाॼियुनि ऐं बाग़ात जे तहक़ीक़ाती इदारे मीरपुर ख़ास, ज़रई कीमियाई ज़मीनी शोबे ज़रई तहक़ीक़ाती इदारे टंडोजाम में पंहिंजी तहक़ीक़ शुरू कई आहे। तहक़ीक़ात जे इब्तदाई नतीजनि मुताबिक़ असांजूं ज़मीनूं हाणे घणो करे हर जाइ ते ज़िंक, जिस्त ऐं बोरान में खुटी वयूं आहिनि ऐं ज़मीन में ख़ासि करे बाग़नि ऐं भाॼियुनि वारनि इलाइक़नि ऐं केले वारनि इलाइक़नि में कापर, टामू, लोह, फौलाद, कैल्शियम ऐं जेको आहे ॿियनि जुज़नि जी कमी वाक़ई थी वई आहे। मैग्नीज़ जी खोट किथे किथे ॾिठी वई आहे, पर किथे किथे जुज़नि में इहा सूरत हाल थी वई आहे जो जुज़ा आहिनि पर उन्हनि जी अहिड़ी सूरत हाल आहे जो ॿूटो उन्हनि खे ज़मीन मां खाई खणी कोन थो सघे। मुल्की सतह ते कयल तहक़ीक़ जे नतीजनि मुताबिक़ फ़क़त बोरान ऐं ज़िंक जे इस्तेमाल सां मुल्की सतह ते सरासरी तरह 20 खां 25% पैदावार वधी आहे। बाग़ात ऐं भाॼियुनि वारनि इलाइक़नि ऐं कुझु आम फसल वारनि इलाइक़नि में फौलाद ऐं कापर जे इस्तेमाल सां पैदावार में इज़ाफ़ो थियो आहे। ज़रई कीमियाई ज़मीनी शोबे टंडोजाम जी तहक़ीक़ मुताबिक़ मुख़्तलिफ़ फसलनि ते कयल तजुर्बनि मां पैदावार पिणु वधी आहे।